ओज़ीज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ एपिसोड में छा शामिर मूसा जी भेण हलीमा सां शादी करण में कामयाब थी वेंदो? छा नवाब खान लीमे जी धीउ नैना सां शादी कंदो? छा सजावल खान हाकिम ज़ादी खे मारे छॾींदो? सॼी तफ़सील तव्हां दोस्तनि खे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो खे स्किप न कंदा ऐं एंड ताईं ॾिसंदा। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजे हिन चैनल ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटण खे आल ते सेट करे छॾींदा, जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदड़ तव्हां ताईं बआसानी पहुची सघे। दोस्तों, हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। त ड्रामा सीरियल तकरार जी ईंदड़ क़िस्त में अवां ॾिसंदा त शामिर मूसा जी भेण हलीमा खे भॼाए वेंदो ऐं वञी कुरड़ में शादी कंदो। जॾहिं मूसा खे ख़बर पवंदी त मूसा जेल मां आज़ादु थी पंहिंजी भेण खे मारे छॾींदो, नवाब खान सुल्तान खे चवंदो त लीमे जे घर ॿाहिरियां पंहिंजा माण्हू बीहारे छॾ ऐं कमदार लीमे खां शादी जी तारीख़ बि वठी अच। सजावल खान खे ख़बर पइजी वई आहे त वज़ीर खे मारण जी ख़बर हाकिम ज़ादी खे पइजी वई आहे। सजावल खान खे शक थी पियो आहे त किथे इहा ॻाल्हि हाकिम ज़ादी लाला खे न ॿुधाए। उन लाइ सजावल खान हाकिम ज़ादी खे मारे छॾींदो। छा नैना नवाब खान सां शादी करण में जे लाइ राज़ी थी वेंदी? पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट सेक्शन में ज़रूरु कंदा। उमेद कयूं था त हीअ वीडियो नवीं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक करे छॾींदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।